आउं बेसिकली जेको आहे सो हिकिड़ी मुसाफ़िर आहियां, ठीकु आहे। पाण सभई मुसाफ़िर आहियूं, पर आउं उहा वारी मुसाफ़िर आहियां जेकी मतिलबु घर में टिकणु कोन ईंदो आहे मूंखे। बसि पहाड़नि में ऐं पूरे पाकिस्तान में हर जॻह सफ़र कंदी आहियां। ऐं पाकिस्तान जो पहाड़ आहे राकापोशी, जंहिंजो नालो तव्हां सभिनी ॿुधो हूंदो। उन जो सियारे में मतिलबु -20 टेम्परेचर में उन जी बेस कैंप जो ट्रैक करण वारी ऐं पहिरीं पाकिस्तानी छोकिरी आहियां। उन खां पोइ काफ़ी टीमूं वियूं आहिनि ऐं पोइ कुझु छोकिरियूं ग्रुप्स वठी बि उते वियूं आहिनि। पर अगरि कंहिं छोकिरी अकेले उते पहिरीं कोई ट्रैक कयो आहे, उहे बि सियारे में त आउं आहियां, अलाए शुक्र आहे। ऐं उन खां अलावा मुख़्तलिफ़ जॻहियुनि ते ट्रैक कंदी आहियां ऐं पंहिंजो ख़ैमो, पंहिंजो स्लीपिंग बैग, सॼो सामान रखी करे पाण खणी करे ऐं पहाड़नि में अकेले वञी ट्रैक कंदी आहियां। उते वञी पंहिंजा ख़ैमा लॻाईंदी आहियां, अकेलियूं राति गुज़ारंदी आहियां। पोइ पहाड़ हुजनि, जंगल हुजनि, वीराना हुजनि। ऐं उन में मुंहिंजो जेको मेन मक़सदु आहे उहो इहो मैसेज ॾियणु आहे सॼी दुनिया खे ॿाहिरि, त पाकिस्तान ख़ासि करके सिंध जूं छोकिरियूं जाम बहादुर आहिनि, हिमत वारियूं आहिनि ऐं जेको आहे सो पंहिंजे कल्चर सां मुहबत करण वारियूं आहिनि। हीअ ॾिसो अजरक हींअर बि मूंखे पातल आहे ऐं इहा हर जॻह ते मूंसां गॾु हूंदी आहे, पोइ पहाड़नि जी चोटियूं हुजनि या उहे जंगल वीराना हुजनि या किथे बि हुजनि। अच्छा, इहो चयो वञे थो की तव्हां जेको आहे सो उर्दू में छो था लिखो ऐं तव्हांजा वीडियोज़ बि उर्दू में आहिनि, सिंधी में हुजणु घुरिजनि। मां बिल्कुलु पंहिंजी ज़ुबान सां जाम मुहबत करां थी, पर आउं इन शइ खे सम्झां थी त अगरि तव्हां पंहिंजो मैसेज सॼी दुनिया ताईं या ख़ासि करे हर कंहिं ताईं पुॼाइणु चाहियो था, त तव्हांखे उन ज़ुबान जी इंतिख़ाबु करणु ज़रूरी आहे जेको हर कंहिंखे इज़ीली सम्झ में अची सघे।